नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध हुकूमत जे लॉकडाउन जे ऐलान खां पोइ इंतज़ामिया हरकत में अची वई। केतिरनि शहरनि खे कानून जी भञकड़ी कंदड़नि खे गिरफ़्तार करे जेल में लाकअप कयो वियो आहे। नीचे रखो यार। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।